ही भी नहीं थी मना है बरसात है ना जी तरफ रस्तो कम ना हाँ काफिलो रवाना है सही बिल्कुल हिना अन्ना झील मैं हूँ खुशर ये हिना अन्ना झील बाबा अन्ना झील खुशर ये हिना वेलकम टू हिना लेक तो जेतरो हो घणा नहीं होता सिर्फ सरकारी है घणा नहीं 40 रुपया 40 40 है यार ॾियो सही हाणे जेको चए थो उन्हनि ॾींहंनि ते कोई घटि हो बे साईं होयो ही ना ये भी आगे खुश थे तो अभी थोड़ा बारिशें हुए जो इसमें पानी आया असां बॻे त वेर ते आया कुझु कोन हुयो कहिड़ो चवां पियो हिना ॾंड ते पचण वारा आहियूं ऐं ही न उहो होरे आहे उहो ज़ियारत मथे आहे उहो सुभाणे इंशाअल्लाह इंशाअल्लाह सुठी रश आहे हाँ ये हाणे बरसाति जी थोरो पाणी थियो आहे थोड़ो बीठो आहे पाणी बरसा पाणी फुल ये चबूतरो भी कॾहिं कॾहिं पूरजी वेंदो अच्छा अच्छा हा साईं होॾां ये गाॾियूं जेके वञनि थियूं न उहो परे पासे ॾे वञनि थियूं इहो परे पासे ॾे होॾो होटल आहिनि जेके हे होॾे पासो आहे ऐं गाॾी काहे रहो आहे हेॾे बसि पोइ न चयो ई कोन पाण ने आर्मी आया हुते बीठा हा छॾियो हा ॿियूं गाॾियूं आहिनि त असांखे छो छॾियो आहे फैमिली खे घुमायो हा उहो सही हाणे जे फैमिली न हेॾे उहो सही हूंदो आहे फैमिली खे घुमाए फिराए हा असां सिंधी ऐं बलूच फैमिलियुनि खे जेको आहे न घटि घुमाईंदा आहियूं घटि पंजाबी उर्दू स्पीकिंग ऐं कंहिं हद ताईं पश्तो इहे पंहिंजी फैमिलियुनि खे वठी ईंदा आहिनि हा अच्छा असांजे माना हाणे कुझु जेके पैसे वारा आहिनि माण्हू उहे कुझु कनि था ऐं वाणिया हा 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 साईं लखे ॾखिण वाह त कंहिंखे रहंदो रथे ये सामने सारे कहूँ तो ये पास के बगैर नहीं जा सकते हाँ पास के बगैर नहीं जा सकते नहीं जा सकते इन लोग जरूर के नजरिया से यहीं पे इंतजाम करते हैं ना लोग यहीं पे पास लेके ये गाड़ियाँ कहाँ से जा रही हैं आजकल बहुत लंबा जाता है आजकल वो आजकल जो है ना पास ओपन है नहीं ये आर्मी के इधर है तो नहीं है तो फिर बाजार बन जाएंगे सारे आर्मी की जगह करना लाते हैं यहाँ तो ये तो उनके लिए ये सही के वो उधर यासीन के वो सी हट है उस साइड पे जो पिंजरा हट है सारे आर्मी के ये सारे गंदो पानी आहे
एक लड़का दीवाना मेरा परवाना मेरा परवाना जहाँ जहाँ जाऊँ मेरे पीछे पीछे आए। हाँ जहाँ जहाँ जाऊँ मेरे पीछे पीछे आए। एक लड़का दीवाना बन के मेरा परवाना खुद भी जले और मुझे भी जलाए। जहाँ जहाँ जाऊँ मेरे पीछे पीछे आए। ये लड़का दीवाना ये लड़का दीवाना। मैंने जो हो तब लगाओ बराबर ऐसा ही भर भाई एक कासे में पानी में तने दो या वीडियो रिकॉर्ड कर फिर आतंक का दो दिन साईं वाला। हाँ हाँ अरे ऐसा वीडियो रिकॉर्ड कर प्लीज हमरा मैंने जो हो तब लगाओ बराबर ऐसा ही भर भाई एक कासे में पानी में तने दो या वीडियो रिकॉर्ड कर फिर आतंक का दोस्त दिन साईं वाला। हाँ हाँ अरे ऐसा वीडियो रिकॉर्ड कर प्लीज हमरा अरे नजारा तो देखो बदड़ पानी में तो ये अरे नजारा Ready?
हमारे दोस्त हैं जो बहुत अच्छे वीडियो रिकॉर्डर हैं। ही इज ट्राइंग हिज बेस्ट। सुठो आहे बाबा, साईं वॾो साईं आया